तिन इश्क संदे आशूरन जी कैसा गाल कया ओ के खेदा हदियां। अस्सलाम वालेकुम, केड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत हमेशह अवां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं कोशिशि हूंदी आहे हिननि 2 कलाकनि में अवां सां मोहबत वंडियूं, प्यारु वंडियूं, ख़ुशियूं वंडियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास खे पंहिंजे हिन महफ़िल में शामिलु रखूं। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। मैसेज जमा कंदा आहियो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज कंदा आहियो। जनाब, अॼु हो गानो ॿुधो आहे न, अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटां। त ईअं ई माण्हूअ खे रहणु खपे ज़िंदगीअ में, सेल्फिश रहणु खपे माण्हू खे ऐं कोशिशि करणु खपे माण्हू खे त पंहिंजे वजूद खां सवाइ, पंहिंजी इज़त खां सवाइ हू कंहिंखे बि मायना न ॾिए, पंहिंजी इज़त खां मथे का बि शइ न रखे। सो कोशिशि कंदा कयो उहो दर, उहा शइ, उहा ॻाल्हि ऐं उहा जॻह छॾे ॾींदा कयो जिथे तव्हांजी इज़त न हुजे। ऐं पंहिंजी इज़त ठाहिणु पंहिंजे हथ में हूंदी आहे ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे हर माण्हूअ जी त माण्हू खे इज़त बि मिले, शोहरत बि मिले। इज़त ऐं शोहरत तॾहिं मिलंदी आहे जॾहिं माण्हू सचो थींदो आहे ऐं हो चवंदा आहिनि न त सफ़ा ईअं माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनजो जेको ध्यानु हूंदो आहे उहो पंहिंजे मक़सद जी तरफ़ हूंदो आहे, त उहो ई माण्हू जेको आहे सो ईअं हूंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो त मोहबतूं बि विरहाईंदा कयो, प्यार बि विरहाईंदा कयो, उन्हनि जॻहियुनि खां परे हलाए वेंदा कयो जिथे तव्हांजी इज़त न हुजे। सो 02135122964 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अवां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। प्रोग्राम जो आगाज़ थींदो आहे कि हिनखे सुठे सुठे सूफ़ी कलाम सां, ऐं अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ मुंहिंजी फ़क़ीर जो। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, एंजॉय कंदा। नारो बुद्धि छद मन्यौ की न मसलक तो वारो, मन्यौ की न मसलक तो वारो। अनल हक असांजो, अनल हक असांजो। नारो बुद्धि छद मन्यौ की न मसलक तो वारो, मन्यौ की न मसलक तो वारो। बुद्धि करे सखणा सजदा देहन के देखारी, करे सखणा सजदा देहन के देखारी, करे सखणा सजदा देहन के देखारी। रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी, रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी, रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी। सवा इश्क कोने, सवा इश्क कोने, सवा इश्क कोने, सवा इश्क कोने। जो चारो बुद्धि छद मन्यौ की न मसलक तो वारो, मन्यौ की न मसलक तो वारो। बुद्धि छद अनल हक असांजो, अनल हक असांजो, अनल हक असांजो। नारो बुद्धि छद मन्यौ की न मसलक तो वारो, मन्यौ की न मसलक तो वारो। बुद्धि अजाया न हुत ॾिठाऊं न हित, जानण चन चवे मत मोगन खाऊं मुझी वई। मस्जिद आई मेहराब जी जट न कहिड़ी ॼाण, मस्जिद आई मेहराब जी जट न कहिड़ी ॼाण। सचल पिरी बीठो पाण, काबे मंझ काफ़र थी अल्लाह। नकी तड़का तो जख नकी बिश्त घोरा, नकी तड़का तो जख नकी बिश्त घोरा, नकी तड़का तो जख नकी बिश्त घोरा। असा पहुंचे मौला जा भला तोड़े भोरा, असा पहुंचे राणीअ जा
कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो या खारो बुद्धि छॾ मञो मञो की न मसलत तोबा रो बुद्धि छॾ सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो सवासर सोणे जे न ॿियो केर ॼाणो सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो ये मुला मसाले छोड़ देवी ये मुला मसाले छोड़ देवी एक बारी जे देखी यार मेरा एक मिनट दे विच ते गुमोह सटे ए जा मोह मिठा मंठार मेरा मुक होश वञई मदहोश थी सच सूह भरिया सरकार मेरा हे दुनिया उकबा दे विच माझी यो सोना बा अख्तियार मेरा सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो सवासर सोणण जे न ॿियो केर ॼाणो ये मुला मसाले छोड़ देवी दिल तेरी जे कहनाल लग पोवे अल इश्क नारुल्लाह अंदर विच बाह बिरहदी थग पोवे यो नी नगारा मोहब्बत वाला तेरे विच वजूद ते वग पोवे वो पिछे निकल पोवी जुल्मात विचों मिल माझी तय को थग पोवे सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो सवासर सोणण जे न ॿियो केर ॼाणो भले का तीरथ पा भेटी न माण्हू हले बाबो तीरथ पिया भेटी न माण्हू सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो भले का तीरथ पा भेटी न माण्हू हवाला अंतर जो हवाला अंतर जो हवाला अंतर जो हवाला अंतर जो ही सारो बुद्धि छॾ मञो की मसलत तोबा मञो की न मसलत तोबा रो बुद्धि छॾ करे सुबतू उबतू तो चढ़ाया करे सुबतू उबतू सूलियत तो चढ़ करे सुबतू उबतू सूलियत तो चढ़ाया करे सुबतू उबतू सूलियत तो चढ़ाया करे कर बलाओं को धर तो कुहाया करे कर बलाऊं उधर तो कुहाया करे कर बलाओं को धर तो कुहाया आयो थई असांजो आयो थई असांजो आयो थई असांजो आयो थई असांजो अजवारो बुद्धि छॾ मञो की न मसलत तोबा मञो की न मसलत तोबा रो बुद्धि छॾ हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा ओ सूलिय सद थियो का हलदी जे ॾियूं सूली सद थियो का हलदी जे ॾियूं वञण तिन पियो नालो नीह गिन्हन जे हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा ओ सबत पचार प्रिय जी सबत पचार प्रिय जी सबत हो तो हुजूर मुल्क मिलोई मंसूर ही कोंदे केतरा सबत पचार प्रिय जी हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द
सदाई थींदो सच सदाई सो भारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो मञूं की न मसलक तो वारो अनल हक साचो अनल हक अनारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो मञूं की न मसलक तो वारो बुद्धि वेलकम जी, खुश आमदीद। भलीकार भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार मोहब्बतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु असां सां गॾु गॾु राति जा ही 2 कलाक ऐं कोशिशि आहे त हिन 2 कलाकनि में पाण मोहब्बतूं वंडियूं, प्यार वंडियूं, ख़ुशियूं वंडियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास खे पाण सां गॾु रखूं। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे कंहिं डायल कयो आहे। अॼु ओपनर ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो। वालेकुम सलाम। अरीबा, केड़ा हाल अथई अरीबा? हाल सही लगा पिया। नेवन फर्स्ट क्लास। तू उन ॾिसो मी छो पई है खमीस वारे ॾींहुं जल्दी? हां बोड़ी थी वई है हैं? काल हणे दकी लगी कोन त वो जुम्मा सारे सन हुआ ना। हां पेपर ॾियण इंडिया ना तॾहिं तुमी साथ पेपर खत्म थिया। ॿियो छा हाल वाला भला छा पई करी? अॼु कीअं पे वक़्तु गुज़रे? हां हफ़्तो कीअं गुज़रियो तुंहिंजो? वीकेंड कीअं गुज़रियो? छा बोड़ी आई छा है हां आवाज़ अचे पिया। हाणे आवाज़ अचे पियो। रड़ियूं पियो कया तॾहिं तो आवाज़ अचे तो ॾे। वरी चवंदी हैं? हेलो। हाँ हेलो। हाँ ॿुधाए हेलो? कीअं गुज़रियो वीकेंड तुंहिंजो? हेलो वीकेंड कीअं गुज़रियो तुंहिंजो? छा आवाज़ ही सही कोन तो अचे। अब हिनखे आवाज़ खे ठीकु कयो। नहीं में भला छो बेदारी था कयो? हलो। बोले ना। हाँ हेलो अचे तो आवाज़ हाणे? हेलो अरीबा, आवाज़ अचे तो? अचे पे वाली कटजी तो ने। हरी अचे पे वाली कटजी तो ने। सिखियल कोन्हे न। नहीं सभिनी बुजुनि खे बि थो फेरायो न। कहिड़ी ख़बर वीचारे खे? हां हाणे अचे तो आवाज़? हां हां अचे पे। हाँ बस हाणे हेॾे बुजुनि खे हिते रोक नहीं में एल्फ हणी छॾनि। हाँ कीअं गुज़रियो तुंहिंजो वीकेंड? हफ़्तो कीअं गुज़रियो? मोकलूं कीअं गुज़रियूं? मोकल अञा ठीक कोन्हनि। छंछर आचर रिज़ल्ट है 31 तारीख़ ते असांजो रिज़ल्ट है। पोइ हिकु छुटियूं। न छंछर आचर ते तूं स्कूल वई जा? हां छंछर आचर ते बि स्कूल वई जा? हफ्ता दी इंडिया में इतवार वाले दी कोन हलिया। हफ़्तो न आहे, छंछर आहे, आचर आहे। हफ़्ता इतवार उर्दू में छो थी ॻाल्हाई? उर्दू पढ़ंदी आहे न। उर्दू पढ़ंदी सिंधीअ में ॻाल्हा। सिंधीअ में चओ छंछर ऐं आचर। चओ सूमर, अंगारो, अरबा, खमीस, जुमो, छंछर, आचर। इहो चई ॾेखार। सूमर, हाँ अंगारो, हाँ अरबा, खमीस, जुमो, छंछर, आचर। हाँ हाणे उर्दू में चई ॾेखार। पीर, मंगल, बुध, जुमेरात, जुम्मा, हफ्ता, इतवार। वाह क्या बात थे छोकरी। ॿियो ॿुधा सभु ख़ैर आहे? शो ॾिसी पई? शो ॾिसां पई। कीअं पियो लॻा मां? अॼु इलाही प्यारो पियो लॻे। इलाही प्यारो? अलाए केतिरो प्यारो पियो लॻा इहो त ॿुधाए। इलाही प्यारो पियो लॻे। 100% प्यारो लॻे। 100% प्यारो पियो लॻा। चलो दुआऊं कजां। थैंक यू वेरी मच। तोखे ऐं प्यारो लॻंदो। शायरी ॿुधाए? ॿुधाए। मुंहिंजे पैसा ॻाल्हाए। ॿुधाए शायरी ॿुधाए। हर बार दिल से ये पैगाम आए, जुबान खोलूं तो तेरा नाम आए। तुमको क्यों बुलाएं, दिल को क्या मालूम जब नजरों के सामने आ पाए। वाह, दिल को क्या मालूम जब नजरों के सामने आ पाए। वाह वाह, थैंक यू अरीबा। मुझे पैसा ॻाल्हाए। पैसा ॻाल्हाए? मुझे पैसा ॻाल्हाए। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं साईं ख़ुशि आहियो सूबेदार साहब? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि हो ख़ैर। कीअं पियो वक़्तु गुज़रे? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी गुज़रे पई जीअं गुज़रंदी आहे। सफ़ा मज़े में पई गुज़रे या मिड़ई मज़े में न आहे? बसि मज़े में पोइ करणी थी पए मज़े में। गर्मियूं आहिनि? गर्मियूं कुझु आहे कुझु। हाँ कुझु आहे कुझु आहे। ॿियो छा हाल वाला? घरां निकिरो ॿाहिरि या न?
न निकिरंदा आहियूं हे ॿार स्कूल छॾण करण गाॾी पंहिंजी सुज़ुकी उहा ऐं मोटरसाइकिल चलो वेरी गुड ॿार ई कंदो हूंदो आहे तव्हांजे पोटियूं आहिनि न पोटियूं राशन वठणो पवंदो आहे तव्हांजी पोटियूं आहिनि न ही मुंहिंजी हीअ धीउ अरीबा उहा मुंहिंजी जेकी साडी पोटी आहे अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह चलो चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सदा सलामत हुजो थैंक यू वेरी मच शो में शामिल थिया तव्हां बि कुर्ब अरीबा ऐं अरीबा जो बाबा असां सां गॾु गॾो महिरबानी असांजे शो में शामिल थिया भई चांहि जेकॾहिं तव्हांखे पीअणी आहे त भले तव्हां कहिड़ी बि चांहि पी सघो था मां हिन वक़्तु ग्रीन टी पियां पियो ऐं वेट मुंहिंजो वधंदो पियो वञे वज़न मुंहिंजो वधंदो पियो इन करे मुंहिंजो थोरो हाणे केयर कजे छो ॾाढो ॿ टे ॾींहंनि खां वठी जाम माना चीटिंग डेज़ थी विया आहिनि तमामु घणा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे राजा भाई गुलरेज़ अली चांडियो ॻाल्हायां थो लारकाणे खां कहिड़ा हाल आहिनि गुलरेज़ ख़ुशि आहीं चाक चङो भलो अल्लाह जो शुक्र आहे मिठा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो त क्या बिल्कुलु ठीकु ठाक तुंहिंजी दुआउनि सां तुंहिंजे साम्हूं कीअं पियो वक़्तु गुज़रे कीअं पई ज़िंदगी गुज़रे अल्लाह साईं जो शुक्र आहे मिठा वक़्तु सही पियो गुज़रे अल्लाह साईं जा एहसान आहिनि माशाल्लाह शो ॾिसो पिया बिल्कुलु पहिरां शो ॾिसां पियो चलो अॼु कोई शो में का अहिड़ी नई ॻाल्हि कयो जेका पहिरियां कॾहिं बि पाण न कई हुजे शो में अहिड़ी का ॻाल्हि कयां जेका कॾहिं बि न कई हुजे कॾहिं बि असां न कई हुजे ॿिन्ही तो ऐं मां तव्हां ऐं मां न कई हुजे हा अच्छा मां तव्हांखे इहो चवां थो तव्हां लारकाणे कॾहिं था अचो ऐं असां सां मुलाक़ात कॾहिं था कयो इहा नई ॻाल्हि आहे न न हा बिल्कुलु इहा नई आहे छो अॻु में मां तव्हांखे कॾहिं कयो न आहे बसि नई ॻाल्हि आहे त जॾहिं बि लाड़काणे आयासीं तव्हां सां ज़रूरु मिलंदासीं ज़बरदस्त इहा बि नई ॻाल्हि इहा बि नई ॻाल्हि आहे थैंक यू वेरी मच गुलरेज़ कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आहे जी मिठा हा हो दिल थी चवे मां तॾहिं अचां थो केॾो पंध दिलदार करे सोहणा सवे सिंगार करे हो मजबूर आहियां तॾहिं अचां थो हो दिल थी चवे मां तॾहिं अचां थो हो माण्हू सिखा वतन वतन ले मूंखे वतन जो यादि बि न आहे यादि बि न आहे हो वतन सॼो वीरान थो भायां घर बि छॾियो आहे तो यार करे हो दिल थी चवे मां तॾहिं अचां थो आए हाय जी मिठा वाह से वाह अल्लाह खुश रखंदा मौला खुश रखंदा आबाद हूंदो मिठा थैंक यू हिकिड़ो गानो दिलि थी चवे दिलि घणो दफ़ो चवंदी आहे काफ़ी शयूं चवंदी आहे दिलि थी चवे तुंहिंजी सूंहं चुरायां दिलि थी चवे तुंहिंजी सूंहं चुरायां इहो बि ॾाढो ज़बरदस्त गीत आहे पूरो नथो अचे मूंखे पर ॿुधणु ॾाढो ज़बरदस्त आहे तो ख़ैर दिलि थी चवे तुंहिंजी सूंहं चुरायां ऐं दिलि थी चवे अॼु मां कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां जेके ॻाल्हियूं मूं कॾहिं ज़िंदगी में न कयूं हुजनि तव्हां सां पर कॾहिं कॾहिं वरी माठ थी वेंदो आहियां चवंदा न यार छॾ ख़ैर आहे चुप भली आहे ऐं चुप जेको माण्हू रहंदो आहे जेको माण्हू पंहिंजे अंदर जूं पंहिंजे दर्दनि जूं पंहिंजी ॻाल्हियुनि दिलनि जूं ॻाल्हियूं न कंदो आहे उहो ॾाढो कामयाबु हूंदो आहे सो कोशिशि करे पंहिंजे उन्हनि शयुनि खे रवाज़ रखंदा कयो जेके शयूं अव्हांखे तकलीफ़ ॾींदियूं आहिनि छो त तव्हां जेकॾहिं उहे शयूं शेयर कंदा आहियो माण्हुनि सां त पोइ तव्हां वरी ॾाढा ॾुखिया थींदा आहियो छो त उहे माण्हू तव्हांजे उन तकलीफ़ जो तव्हांजे उन दर्द जो तव्हांजी उन परेशानीअ जो ॾाढो फ़ाइदो वठंदा आहिनि वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो बिस्मिल्लाह अनवर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान तव्हां ॿाहिरनि जो दुआऊं सभु ख़ैरु लॻो पियो आहे सभु ख़ैरु अनवर बलोच सभु ख़ैरु तव्हां किथे आहियो कोटड़ी आहियो झांगार आहियो किथे आहियो अॼु ख़ैरनि सां झांगारे आहियूं झांगारे आहियो जी जी चलो चलो ख़ैरु आहे न पोयां सभु सेट जी जी अल्लाह जा एहसान सभु ख़ैरु लॻो पियो आहे कोटड़ी में शादी हुई माइटनि जी उहा अॼु टियों ॾींहुं कारे पार कईसीं हा ऐं वरी पंहिंजे ॻोठ हलिया आयासीं झांगारे चलो वाह वाह शादीअ में छा एंजॉय कयो बसि शादी में माना निकाह हुयो ऐं मतिलबु त सादे नमूने सां जीअं थींदी आहे पंहिंजे फैमिली में शादी हुई जी हा फैमिली जी शादी हुई चलो वेरी गुड ज़बरदस्त तव्हांखे मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं ख़ैर मुबारकूं ॿियो ॾिसो पिया असांखे न पिया ॾिसो तव्हांजो अरीबा वीचारी रड़ियूं पिया कयूं त आवाज़ कोन थो अचे हा आवाज़ अचे पियो बसि कॾहिं कॾहिं माण्हू बोड़ो बि थी वेंदो आहे
याद याद मुझो आवाज सही अचे खुदा न इहो नईम जी मस्ती आहे। नईम छा कयूं माइट आहे तुंहिंजो। नईम खे सम्झायूं था साईं। हा नईम सम्झाए बसि सभई ॿुजूं थो फेराए खणी। हा बिल्कुलु हो चवंदा आहिनि न जॾहिं पघर घणो ईंदो त गर्मी घणी लॻंदी त पोइ सभई ॿुजूं खणी फेराईंदो आहे। हा पोइ सभई फेराए छॾे पोइ आवाज़ गुम थियो वञे छा कजे। नहीं प्यार आहे मोहबत आहे। नईम पुराणो साथी अथव मुंहिंजो साईं। बिल्कुलु बिल्कुलु ऐं तमामु सुठो माण्हू अथव। सुठो माण्हू। नईम जॾहिं कैमरामैन हूंदो हुयो हैदराबाद में तॾहिं आउं ड्रामा डायरेक्ट कंदो हुउसि। ॾाढा ड्रामा कया आहिनि असां गॾु मूं 2-3। जी जी बिल्कुलु 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 माशाअल्लाह। नईम मुंहिंजो माइट बि आहे पर मुंहिंजो दोस्त बि आहे। हा न नईम ऐं सलमान ऐं इन्हनि जूं मां त चवां ॾाढियूं इंडस्ट्री जे लाइ घर जा बच्चा आहिनि घर जा भाती न तव्हांजूं तमामु घणियूं साईं तव्हांजूं तमामु घणियूं जेको आहे सो ख़िदमतूं आहिनि। साईं अब्दुल करीम बलोच साहिबु हुजे ऐं सलीम जान हुजे या फारूक रिंद साहिबु हुजे सलमान रिंद हुजे नईम हुजे त को वक़्तु हूंदो त तक़रीबन जे कोटली में जेके बि आहिनि माशाअल्लाह जेके बि नाला आहिनि न जेके जीअं अब्दुल करीम बलोच अब्दुल लतीफ़ साकी अली बाबा हारून रिंद हारून साहब बिल्कुलु सभु पंहिंजा ई अज़ीज़नि असांजा पंहिंजा वेझा माइट आहियूं भाई। को दौर हुयो जॾहिं असां आयासीं शोबिज़ में नया नया त रुॻो रिंद जंहिंखां पुछ रिंद एडिटर रिंद कैमरामैन रिंद डायरेक्टर रिंद। पोइ मूंखां केवल पुछंदा आउं बि राजा रिंद ॿुधायो हाणे छा करिणो आहे ज़िंदगीअ में। मां त मुंहिंजो माशाअल्लाह फारूक रिंद जेको आहे उहो बि हींअर सुठो हींअर जेको इश्क मुर्शिद जेको ड्रामो ऐं फारूक रिंद जो जेको आगाज़ थियो डायरेक्शन जो उहो सिंध टीवी था थियो। सिंध टीवी ते ड्रामा हुन कया काफ़ी। जी जी हा वो बिल्कुल सिंध टीवी शुरुआत तो सिंध टीवी दा कई न साईं। काफ़ी ड्रामा कई हां बिल्कुल बिल्कुल। जी जी शुरुआत सिंध टीवी कई। तो तहां केड़े पासे तहां छा कयो? पांजो फारूक ना सुठी कचारी थी मुझे। हां तहां छा कयो? जी साईं फारूक भाई के असाई पारत कयो आ न। न बिल्कुल बिल्कुल असा बिल्कुल पारत कंदासीं। ता माशाअल्लाह अल्लाह पे ता के इज्जत दुनिया ता जो मतलब अल्लाह में ता के इज्जत दुनिया बिल्कुल देखो आसो पानी जगह ते ता जबरदस्त आयो। कुर्बा बस वो खुश जो आबाद जो कुछ बुधायो भला पांजे आवाज अंदाज में। जी जी हां केड़े केड़े ख्यालन मा तोखे जुदा कया। हां केड़े केड़े ख्यालन मा तोखे जुदा कया मुझे हर एक ख्याल में तुझो ख्याल आए। वाह 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 केड़न केड़न ख्यालन में मेहरबानी अदा राजा मेहरबानी ता जे सजे सिंध टीवी वारन जो कुर्बान मेहरबानी। कुर्बा साईं कुर्बा केड़न केड़न ख्यालन में तोखे जुदा कया हर ख्याल में तू ही आई। वाह सही वाह सही वाह। हेलो जी खूबसूरत गाने तरफ सां प्यारो आवाज़ प्यारो अंदाज हो मेरा चन्ना जो आई होप तो तव्हांखे ज़रूर ये गीत पसंद ईंदो। एंजॉय। बेकदरा सुर नडे बेदरदा
हो संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम, संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम, मूं त कया इंतिहा पोए, मूं त कया इंतिहा पोए, तू खटिया मां खटिया अज कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोए, तू खटिया मां खटिया कन ॾई ॿुध बेवफ़ा ओए, आए हाय कन ॾई ॿुध बेवफ़ा पोए, तू खटिया मां खटिया अज कबियूं ॻाल्हियूं सफ़ा। वेल जी खुशामदीद भलीकार, अवां सभिनी खे भलीकार था चऊं। थैंक यू वेरी मच जी। आयशा मूंसां गॾु आहे, आयशा नूर, थैंक यू वेरी मच, अवां मैसेज कयो आहे लख थोरा। बाक़ी जेके दोस्त मूंखे मैसेज कनि पिया फेसबुक ते उन्हनि खे बि ज़रूरु मां शामिलु रखंदुमि पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। राति थिए थी, सूरज जागनि था, हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? राजा साईं मुख्तियार उस्मानी वाही पंदी खां। कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार? ख़ुशि आहीं? चाक आहीं? चङो आहीं? भलो आहीं? बिल्कुल बिल्कुल चाक चङा भला आहियूं, पर थोरो घणो तबियत मज़े में घटि आहे अॼुकल्ह। छो, छा थियो अथई? ज़ुकाम बुखार माना गर्मी जो असर। के डॉक्टर वाक्टर खे ॾेखार, को दवा ववा खा, ओके थी वेंदे। बसि हाणे रखियल आहे कन में मोबाइल आहे, तव्हांजी आवाज़ अञा छा खपे? हाय छा कजे, छा कजे, छा कजे। खैर खैर मुख्तियार उस्मानी सभु सेट लॻो पिया, अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि खैर चाक चङा भला। हाँ हिकिड़ो हुयो सीधी। हा सीधी हुजे उहो। हाँ हिकिड़ो जेको सीधी रोज़ आईने में ॾिसंदो मुंहुं सुबुह सुबुह जो। हा मुंहुं त सीधे में हूंदो आहे, कलर खारो हूंदो आहे। हा हिकिड़े ॾींहुं सुबुह जो ॾिठी शीशे खे भञी छॾियईं। हा घरवारी ॿुध छो शीशे खे भञी छॾियईं? शीशे कॾहिं दिलि न ठारी। हाय 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 माना तो अॼु तव्हां बि दिलि न ठारी छो? कोट पाया, तव्हांखे चयोसीं थोरो गर्मियूं लॻी पियूं आहिनि, थोरो रुमाल धुमाल पाए अचो। हा रुमाल धुमाल अञा 4 ॾींहं पिया आहिनि प्रोग्राम में। तुंहिंजी बसि दिलि तुंहिंजी ठरे है न, तुंहिंजी फरमाइशूं पूरियूं कयां, मां पंहिंजी घरवारी जूं न कयां, तुंहिंजूं कयां। गर्मियुनि में दिलि खे ठार। बाबा मुंहिंजी घरवारी चयो इहो पाए वञ अॼु, पोइ घर वञिणो आहे राति जो। इहा ॻाल्हि आहे जेको टंगियल मिलियो पाण पातो। हा न घर त वञिणो हूंदो आहे न वापसि राति जो। सॉरी बस सही है, बस असा पंजा अंगलारा वापस के न न पाईंदासीं रुमाल पाईंदासीं। हाज़िर हाज़िर हाज़िर। कुछ लफ्ज़ आहिनि तव्हांजे नज़र कयां थो। हाँ हाँ प्लीज। राजा प्रोग्राम के जान है अहले नजर यूं ही नहीं कहते। राजा प्रोग्राम के जान है अहले नजर यूं ही नहीं कहते, तेरी आवाज को दिल का हम सफर यूं ही नहीं कहते। वाह। दुखी है लाख फिर भी, दुखी है लाख फिर भी मुतमईन है दर्द के मारे। वाह। तेरी आवाज की शबनम से धुल जाती हैं गम सारे। क्या बात है, क्या बात। तेरी अंदाज में हुस्न जिंदगी लेती है अंगड़ाई, तुझे अल्लाह ने बख्शी अंदाज मसीहाई। वाह। तू ही है इस प्यार की, तू ही है प्यार का साज इस नफरत भरी दुनिया में। नेमत है तेरी आवाज। वाह। नेमत है तेरी आवाज इस नफरत भरी दुनिया में। वाह। थैंक यू वेरी मच मुख्तियार उस्मानी। सेठ शफ़क़त जोड़े जो मूंसां गॾु आहे, चए थो मोहन जो दड़ो खां राजा भाउ असांखे को सॉन्ग ॿुधायो। हाज़ुर ॾिसूं था। हाज़ुर। शमशेर परिहार मूंसां गॾु आहे जी, वेलकम टू माई शो। अवां लिखियो आहे त भाउ राजा गुलाब जैसे हो गुलाब लगते हो, हल्का सा मुस्कुराओ तो लाजवाब लगते हो। शेला गुल परिहार टंडो मोहम्मद ख़ान भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? भाउ असांजी कॉल नथी लॻे, छा करियूं, छा कजे, छा कजे, छा कजे। नंबर मिलाइजे, कॉल लॻी वेंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? अहमद किशकोरी टाली खां। अॼु ख़ालिद शाह साहब तूं दवा न खाधी आहे? छा हाल आहे अहमद? अल्लाह जी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे न? हा मां ठीकु आहियां, तूं ॿुधाए सभु सेट A1 फर्स्ट क्लास? अल्लाह जी महिरबानी ठीकु ठाक आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे न? हा मां ख़ुशि आहियां, पर हाणे लॻे थो ख़ुशि न रहंदुसि। छो एॾा दफ़ा पुछंदे ख़ुशि आहियो त पोइ मां किथां ख़ुशि रहंदुसि। ॿियो ख़ैरु आहे अहमद किशकोरी? अल्लाह जी महिरबानी सभु ख़ैर लॻो पियो आहे। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलाम। छा था ॿुधायो अॼु? शाइरी आहे, शाइरी ॿुधायूं। ॿुधाए।
मुझे गिला है चांद से सितारों से क्या शिकवा, मुझे गिला है चांद से सितारों से क्या शिकवा, मुझे इश्क़ मोहम्मद से हजारों से क्या मिला। वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, क्या बात है। कुर्ब अहमद गिशकोरी फ्राम टाली, लख थोड़ा अहमद अवा महफिल में शामिल थिया, थैंक यू वेरी मच। आ रहा हूँ कामी तेरे पास आ रहा हूँ, तू तो आज बड़ा डिस्टर्ब कर रहा है मुझे। सो कामरान भाई कैमरा ते अॼु मूंखे माना हर इशारा थो करे भाई हेॾा 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 हाज़िर साईं। ऐं माना कंहिं कॾहिं मूं लाइफ में माना कैमरामैन खे कॾहिं फॉलो न कयो आहे, पर हाणे कैमरा हिन खे फॉलो करिणो थो पए। सो थैंक यू वेरी मच कामरान, तव्हां बि असां सां गॾु आहियो। ऐं छा कयां, मुंहिंजो कंधु हिकिड़ी जॻह ते बीहंदो न आहे इन जे करे। सो ख़ैर 0213512296 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा, मैसेज जमा कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघंदा आहियो। मिठियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, प्यारियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, सुहिणियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, पर हुन सां गॾु गॾु मिठियुनि ॻाल्हियुनि सां गॾु गॾु मिठो कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त खाइण ते, त मिठो बि खाईंदा कयो, का ॻाल्हि कान्हे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि शुगर जा मरीज़ आहियूं, असांखे मिठो, सो कॾहिं बि शुगर जेको आहे न, जेको मरीज़ हूंदो आहे शुगर, उनखे मिठो घणो खाइण सां शुगर न थींदी आहे, असांजे अंदरि जी जेका शुगर आहे उहा वधी वेंदी आहे। सो ईअं बि न आहे त घणी खंडु खाइण सां शुगर थी वेंदी आहे, सो मिठो बि कॾहिं कॾहिं खाईंदा कयो, मिठा रहंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? खूबसूरत गुल। खूबसूरत गुल, कहिड़ा हाल अथई खूबसूरत गुल? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधाए कीअं आहियो? गुल त उहो ई खूबसूरत हूंदो आहे। तव्हांखे हुन जे कोन ते गानो आयो न खूबसूरत, मूंखे अचे थो खूबसूरत चेहरो आ माशा अल्लाह, इहो थो अचे। ॿियो कहिड़ो? मेहदी हसन जो गानो कोन्हे? कहिड़ो? बहुत खूबसूरत है मेरा सनम, इहो मेहदी हसन जो आहे? हा। हो कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। खूबसूरत ना है यो, तो अब माना इम्तिहान में पास न थी हैं? पास थे न आहियां। कीअं पास थी इम्तिहान में? मतिलबु अॻे चवंदा न त 300 शेर जंहिंखे ईंदा त उहो फनकार थींदो। 1200 खां मथे कलाम चवंदा। 1200 खां मथे कलाम चवंदा, जेको 1199 वारो कलाम आहे उहो त ॿुधा। साल 99 तोखे लॻो आहे? न 1199 जेको कलाम आहे उहो ॿुधाए। उहो मूंखे कान्हे ख़बर। 1200 कलाम या त हिकिड़ो तो खुटाए छॾियमि, 1188 वारो ॿुधाए। मना इलाही सची नोट करे जाम सारा था ॾियनि। ॿुधा न, उर्दू सभई ॿुधाईंदी आहे या छा कंदी आहे? मन नंढे हूंदे खां रेडियो ॿुधंदी हुअसि न, शौक़ीन हूंदी हुअसि, मुंहिंजो पीउ ॿुधंदो, कॾहिं खां वठी मूंखे अचनि। कॉलूं त सभिनी हंधि कंदी हूंदी, रेडियो ते बि कंदी हूंदी, FM ते बि कंदी हूंदी। न कॾहिं असांखे एतिरी परमिशन कोन हुई न, त मुंहिंजे शो खां पोइ थी आई आहे। अच्छा, मुंहिंजे शो खां अलावा कहिड़े शो में कॉल कंदी आहे? कहिड़े में बि न, कहिड़े में बि न कंदी आहे, सिर्फ़ु इहा माना मुंहिंजे शो में? हिते मुंहिंजो घर वारो मूंखां केॾी महिल विढ़ंदो आहे, पोइ वरी सम्झाईंदी आहियां, पोइ मिड़ेई सम्झाईंदी, अधे खे सम्झाईंदी, भाउ जो शो आहे, चई भाउ जे शो में आउं कॉल कंदमि। मूं चयोमांसि तूं यूनिवर्सिटी पढ़ियल हुई, सम्झूं एजुकेटेड आहीं, तोखे सम्झ में कान ॻाल्हि अचे, पोइ बस दड़का ॾींदी आहियां, पोइ सवलो थींदी। दड़का ॾींदी आहीं? कीअं दड़का ॾींदी आहीं भला, इहो ॿुधाए सही। चवंदी पढ़ियल लिखियल थी जाहिल त कोन्हे, ईअं चवंदी आहीं? मुड़ुस खे इहो चइबो आहे? ओॾी महिल दोस्त हूंदा आहियूं। उन महिल दोस्त हूंदा आहियो तव्हां? अच्छा, ज़ाल मुड़ुस रिश्तो ॾाढो सुठो हूंदो आहे, दोस्ती वारो रिश्तो बि ॾाढो सुठो आहे। हा ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। चलो चलो, गुड आहे। अॼु दोस्त जे लाइ को गानो ॿुधाए, उन दोस्त जे लाइ। इन दोस्त लाइ कहिड़ो गानो? हा बसि, मुड़ुस बि अथई, दोस्त बि अथई, ॿुधायो हुन जे लाइ गानो। मुड़ुस लाइ कहिड़ो गानो ॿुधायां? मूंखे इस्त्री गानो हिकिड़ो हो त सही करे यादि कोन्हे। चओ, को बि चओ मिड़ई। हा थोरी ॿ टे लाइनूं ॿुधाईंदी। हा। तमाम उम्र तुझे जिंदगी का प्यार मिले, मेरी दुआ है तुझे जिंदगी बार बार मिले। वाह। तमाम उम्र तुझे जिंदगी का प्यार मिले। वाह। तमाम उम्र तुझे जिंदगी का प्यार मिले, मेरी जिंदगी खुदा करे हर खुशी तुझे बार बार। हाय हाय हाय, दुआ ॾेई छॾीसि न अॼु। पोइ ॾिजई दुआ न, सदाईं विढ़ंदी आहीं त अॼु दुआ ॾिनईसि माना। न सची ॿुधायां, इलाही भाईंदी आहियां। इलाही भाईंदी, चलो भाईंदी करी सधे। छा कंदो आहे दोस्त?
यो एचएसटी टीचर। अच्छा माशाल्लाह उस्ताद है। हां पीएसटी एचएसटी। अच्छा वेरी गुड बई माना मास्टर है। हां हलो हलो गुड है ये हां चलो न सुठी गाल बई कमायो दा तो सही आ। कमायो दिया सुधी तने त मत करे। तू पगार मा दीस कुजे हो जे रुगो तोके। ना सब पगार संतोष के दी है। सब सैलरी जे ने के दी है। उन्हें के दिंदी तू पांजे ला रखी को ना। पंजे ला बस सब कुछ आए बस पानी सब कुछ वठी इंदो आ। चलो माशाल्लाह चलो माशाल्लाह जबरदस्त ठीक आ वाला ठीक आ ख्याल रख जा पांजो खूबसूरत। ठीक आ थैंक यू वेरी मच खूबसूरत गुल मूसा गद गदी आए हाणे हलो एक सुठे सुठे गाने तरफ प्यारो आवाज़ प्यारो अंदाज है मास्टर मंजूर जो आई होप तो ताके यो गीत जरूर पसंद हो एंजॉय। सुढिकण जो एहसास न थो थे तो के सनम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम मुझे रोअण जो मुझे सुढिकण जो एहसास न थो थे तो के सनम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम। कहिड़ो कया अफ़सोस मां दिल जो ॾेई वेठो कहिड़ो कया अफ़सोस मां दिल जो ॾेई वेठो पत्थर जहिड़े माण्हूअ खे मां पंहिंजो चई वेठो पत्थर जहिड़े मजबूर ॾिसी सॼो सूर ॾिसी पयो रोज़ नवां करी मूं ते सितम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम। तोखां परे थी जियाण ॾुखियो आहे सूर छॾींदा साणे तोखां परे थी जियाण ॾुखियो आहे सूर छॾींदा साणे तोखे चयो में हिन मासूम दिल जा सपना वञो न उजाड़े तोखे चयो में हिन मासूम दिल जा सपना वञो न उजाड़े ॿई हथड़ा ॿधम तोखे पेरे पयुम तो पोइ बि न रोकिया पंहिंजा कदम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरो भेरो ॾिठी अथम मुझे रोअण जो मुझे सुढिकण जो एहसास
न थो थे तो के सनम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरों भेरो ॾिठी अथम अहिड़ी पकी दिल रब जाने पैरों भेरो ॾिठी अथम वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में आहे शामिल। तो राति थिए थी सूरज जागनि था राति जो हिन वक़्तु 10 थिया आहिनि ऐं 10 बजे बिल्कुल जिन जिन जा सूरज जाॻिया आहिनि उहे कॉल करे सघनि था मूंखे। सो ख़ूबसूरत मैसेज आहिनि प्यारनि जा उन्हनि खे बि शामिल रखां पियो ऐं कोशिशि कयूं पिया त इन्हनि मैसेजनि जे थ्रू अवां ताईं कुझु मैसेज पहुचायूं। सो मलिक सुमेर मूंसां गॾु आहे जी नांग वारो वेर त इंसान रखंदा आहिनि नांग त नाले में ख़्वार आहिनि। वाह वाह सुमेर साहब। मीर बलोच आहे मूंसां गॾु दुबई खां चए थो त ज़रूरी नहीं कि लोग आग से जलें कुछ लोग हमारे अंदाज से भी जलते हैं। वाह शुक्र वाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा वालेकुम सलाम। केरा बाबा? दिलजान। हाँ दिलजान। हाँ दिलजान किथां? कराची मां। कराची मां। कहिड़ा हाल थी दिलजान? ख़ुशि आहीं? हाँ। छा कंदी आहे दिलजान? दिलजान छा दिलजान छा कंदी आहे? दिलजान छोकिरो आहे। दिलजान छोकिरो आहे? हाँ। कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे दिलजान? क्लास 2 में पढ़ंदो आहे। माशाल्लाह वेरी गुड। चलो पोएम ॿुधाए को दिलजान। पोएम कथी थी? ॿुधाए। गानो ॿुधाए न। जाल गानो ॿुधाए। सॼी सिंध मूं सारी के साबुन रखी यारी हाँ पत्रीअ में जो दिला मुंहिंजो यार गुलाब जो गुला। बस सही ॿिए क्लास जो शागिर्द आहे गानो ॿुधो। हाँ चलो ठीक है ओके। सावल अली बुगियो फ्रॉम लखू बुगियो राजा भा सॉन्ग पंहिंजी आवाज़ में असांजे नाव मूंखे मुंहिंजो सनम जुदा आहे। हाय 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 हो मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे है मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। वाह सही वाह सही वाह। थैंक यू दोस्त अवां शामिल थिया सुठो लॻो अवां जो अचणु। ऐं ज़ुबैर जरवार मेहरबानी दिलावर जमाली कमाल की मोहब्बत थी कुछ लोगों की हमसे बिन बताए शुरू हुई और बिन बताए ख़त्म। वाह ज़ुबैर जरवार लिखे तो उसने कहा शायरी अधूरी है तुम्हारी मैंने कहा जिसका इश्क अधूरा हो वो अल्फाज कहाँ से लाए। राजा भाई कैसे हो आप? हमें आपका शो बहुत अच्छा लगता है। बड़ी मेहरबानी दोस्त वठू था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा साईं? शिराज तो ॻाल्हायां कराची खां। वाह केरु? शिराज तो ॻाल्हायां कराची खां। शिराज फ्रॉम कराची। कराची जे कहिड़े इलाइक़े मां? कराची मलीर मां। कराची मलीर मां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो शिराज? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जैसा तव्हांजो सभु ख़ैरियत। मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। छा कंदा आहियो? मां पाण बैंकर आहियां। रमज़ान में असां दमादम सिंध में बि विज़िट कयोसीं माशाल्लाह इलाही मज़ो आयो तव्हां सां प्रोग्राम में। थैंक यू मिठा थैंक यू कीअं कुझु खणी विया कुझु खटे विया या न ख़ाली हथे विया? बिल्कुलु असां खटी वियासीं। महिमान जेको बि हुते तव्हां वटि महिमान बि आयो कोई बि ख़ाली हथु न वियो हुयो माशाल्लाह। हाँ तव्हांखे पंहिंजी शिकारपुर जी सूखड़ी बि ॾेई वियासीं अचार। हा 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 बिल्कुलु 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 साईं यादि अची वियो ॾाढ़ी वारो साईं ॾाढ़ीअ वारो यादि अची वियो तव्हांखे। बिल्कुलु 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 सभु ख़ैर। सॼे प्रोग्राम में तव्हां चयो पिया बाबा खटाण वटि खटाण पोइ बिल्कुलु ईअं ई आहे। जेको मुंहिंजो गेस्ट आयो हुयो उनखे बि तव्हां खटाण ॾिनी। केरु आयो? बिल्कुलु ईअं आहे। कहिड़ो गेस्ट? असांजे टाइम ते आई हुई पंहिंजो ताज मस्तानी। ताज मस्तानी बिल्कुलु। हा बिल्कुलु बिल्कुलु यादि अची वियो। ॿियो छा हाल अहिवाल आहिनि? ख़ैर लॻो पिया? अल्लाह जे असां दुआऊं खपनि तव्हां ॿाहिरनि जूं। चलो वेरी गुड भलीकार। तव्हांखे लाइव राजा में ॿुधायो तव्हां पंहिंजे प्यारे आवाज़ में असांजे नाले तव्हांखे सॉन्ग ॿुधायूं था। तव्हां बि त ॿुधायो कुझु आया आहियो त? असां बि ॿुधायूं। असां तव्हांखे हुते ॿुधाए चुका आहियूं। तव्हां सां डांस बि कई। हा चलो अॼु बि ॿुधाए छॾियो असांखे। अॼु बि ॿुधाए छॾियो। अॼु तव्हां असांखे फरमाइश कयो असां तव्हांखे फरमाइश कयूं। साहिब तव्हांखे फरमाइश करे छॾी थी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। अच्छा हा यासीं ज़िंदगी गुज़री वई
ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। हाणे ॿ लफ़्ज़ तव्हां असांजे लाइ। हो गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मौक़े लाइ मूंखां खिलंदे रोअंदे अलविदा वई चई, का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, हूअ बि चाहो ॾेई थोरो वेसाहो ॾेई पोइ पिरी ईअं वई, का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी। सही आहे? माशाल्लाह, अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे भाउ। थैंक यू वेरी मच सर, थैंक यू थैंक यू थैंक यू। कंहिं लिखियो आहे त सुना है वो रातों को जागता है, उसे कहना सोते हम भी नहीं। सुना है वो रातों को जागता है, उसे कहना कि सोते हम भी नहीं। सुना है वो छुप छुप के रोता है, उसे कहना हंसते हम भी नहीं। सुना है वो मुझे याद करता है, उसे कहना भूले हम भी नहीं। सुना है वो वफ़ा का दावा करता है, उसे कहना बेवफ़ा हम भी नहीं। वाह सही वाह। ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टाडोला यार, थैंक यू वेरी मच ज़ुबैर। अवां भी शो में शामिल थिया, लख थोरा। अवांजो प्यार, अवांजो साथ, अवांजूं ख़ुशियूं, अवांजो ख़ुशियुनि जो अहसास हिन महफ़िल में आहे शामिल। सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, काफ़ी माण्हू चवंदा आहिनि, पर मां चवंदो आहियां प्यारो जेको हूंदो आहे न उहो पाण ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बि कंदो आहे, आसान बि बणाईंदो आहे ऐं ॾुखियो बि बणाईंदो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, पंहिंजनि सां गॾु हुजो, पंहिंजनि में प्यार, पंहिंजनि जूं मोहबतूं, पंहिंजनि जूं ख़ुशियूं तव्हां सां गॾु हुजनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो 02135122964 टेलीफोन नंबर। ऐं प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां उन तरफ़ वञे पियो जिथे ॿिए कलाक में असां सोचींदा आहियूं त असां कुझु कचहरियूं कयूं, कुझु माण्हुनि खे प्रोग्राम में शामिलु रखूं, पर तेज़ीअ सां हलियो वेंदो आहे, पोइ बि उन्हनि माण्हुनि सां कचहरी कोन थींदी आहे जेके माण्हू असांखे चवंदा आहिनि त असां तव्हांखे रोज़ु कॉल कंदा आहियूं, कॉल लॻंदी आहे। त कॉल मिलाईंदा रहो, तव्हांजी कॉल लॻी वेंदी। सो मैसेजिस त हिकिड़ो या कॉल हिकिड़ो त बहानो आहे, पर जेको ही हवाउनि जे दोष ते जेकी ॻाल्हियूं, जेके गीत, जेके शाइरियूं या जेके तव्हां जूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, उहे माण्हुनि खे ज़रूरु तसली ॾींदियूं आहिनि त माण्हू अकेला न आहिनि। ऐं असांखे हमेशह इहा तसली हुजणु खपे त असां अकेला न आहियूं, असां सां गॾु उहे माण्हू आहिनि जेके माण्हू असां सां प्यारु कंदा आहिनि, असांखे माण्हू जेके चाहींदा आहिनि। सो उन्हनि माण्हुनि जो साथ हमेशह हुजणु खपे ऐं उन्हनि माण्हुनि खां बिल्कुलु परे वञणु खपे जेके माण्हू तव्हां सां नफ़रत कंदा आहिनि, तव्हांजे लाइ कुझु न सोचींदा आहिनि, तव्हां में को मतिलबु रखंदा आहिनि, उन्हनि माण्हू खां परे ई हलिया वञो त वधीक बहितर आहे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? तव्हां केरु था ॻाल्हायो? आऊं ॻाल्हायां पियो कामरान याकूब बाभण। अच्छा, हा, तव्हां केरु था ॻाल्हायो? ताज बीबी काज़ी अहमद। ताज बीबीअ खे मुंहिंजो आवाज़ नथो सुञाणप में अचे? छो ताज बीबी अहिड़ो? मां ख़ैर लॻो पियो आहे। ताज बीबी छो मुंहिंजो आवाज़ कोन सुञा? छो अॼु मुंहिंजो आवाज़ न सुञाते? बसि छा कजे, छा कजे, छा कजे? कहिड़ा हाल? 2 महीननि खां पोइ मुंहिंजो नंबर खयो आहे। चलो वेरी गुड। त नंबर खयो न आहे, नंबर तव्हांजो लॻो 2 महीननि खां पोइ आहे? हा लॻो। हा, ॿियो छा हाल आहे? अदी ख़ुशि? सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो काज़ी अहमद जा कहिड़ा हाल आहिनि? अदड़ियूं मुंहिंजूं सभु ख़ुशि आहिनि? सभु मुंहिंजूं भेनरूं सभु ख़ुशि आहिनि ॻोठ में? प्रोग्राम ॾिठासीं रमज़ान शरीफ़ वारा, धमाधम वारो प्रोग्राम ॾाढो सुठो। तव्हांजा ॿार ॾिठासीं? हा, मज़ो आयो। सुठा ॿार मुंहिंजा। हलो, कोन थो अचे? हा, आवाज़ अचे पियो न मुंहिंजो? हा, आवाज़ अचे पियो, अचे पियो, बिल्कुलु अचे पियो। हा, तव्हां त ख़ुशि आहियो न? मां बिल्कुलु ठीकु आहियां अदीज़, बिल्कुलु सेट अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ख़ुशी कंदो। महिरबानी महिरबानी। ॿुधाए कुझु भला, आई आहे त काफ़ी अरसे खां पोइ आई आहियां। अॼु गानो कान थी ॿुधायां, मुंहिंजो गलो ख़राबु आहे। गले ख़राब में वरी अञा सुठो आवाज़ निकिरंदो अथई। हा, अॼु मां ॿुधायां, अॼु कहिड़ो गानो ॿुधायां मां? मिठा में वेंदा वञा मेकूं बहण बि नहीं ॾेंदे, केर हई किथूं आई मेकूं वेहण बि नहीं ॾेंदे। शाइरी कीअं आहियो?
मिठा में वेंदा वञा मेकू हा छा कजे दी ॾाढो तानो सुठो ॿुधायव हलो 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 ठीक अञा आहे सिंधी सिंधी ॿुधायो हाणे सराइकी हो हिकारो वगो यारो हिकारो वगो यारो मुखे इश्क पारायो आ ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न माशाअल्लाह माशाअल्लाह ओके ओके थैंक यू अदी असां सां गॾु पर इहो ॾाढो अल्लाह हाफ़िज़ अदी अल्लाह हाफ़िज़ हो माण्हू था चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं दोखो मिलियो आहे हथ सां ॾेई मूं दिलड़ी हथ सां ॾेई मूं दिलड़ी ही दर्द पिरायो आहे ॿी ॻाल्हि न आहे बिल्कुलु हथ सां ॾेई मूं दिलड़ी ही दर्द पिरायो आहे ॿी ॻाल्हि न आहे सो ख़ैर मोहब्बतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु अवां जो हिन महफ़िल में आहे शामिल 0213512296 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में शामिल थींदा तो ख़ूबसूरत गीत जी तरफ़ हलूं प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ सजाद यूसुफ साहब जो विछड़ी वींदासीं कंहिंखे यादि न ईंदासीं बादल जियां बरसी बरसी बादल जियां विसरी वींदासीं ओ कंहिंखे यादि न ईंदासीं विसरी वींदा
फिर है जी गोला फिर है जी गोला विख विख वधंदा सी उकरी वींदा सी विख विख वधंदा सी उकरी वींदा सी बरसी बरसी बिखरी वींदासी विसरी वींदासी कंहिंखे यादि न ईंदासी ही अदालत मुलज़िम इस्माइल के सेठ अली जे कत्ल जे इल्जाम साबित थियण ते सजाए मौत दे सजाए मौत दे सजाए मौत दे बरसी बरसी बादल जिया बरसी बरसी बिखरी वींदासी विसरी वींदासी कंहिंखे यादि न ईंदासी विसरी वींदासी कंहिंखे यादि न ईंदासी विसरी वींदासी कंहिंखे यादि न ईंदासी विसरी वींदासी कंहिंखे यादि न खुशामदीद भलीकार अगेन अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि जो प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार अवां जो साथ ऐं अवां जे साथ सां गॾु गॾु कोशिशि आहे राति जे हिन ख़ूबसूरत प्यार खे पाण अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं ख़ूबसूरत तरह थी सघे थो जॾहिं तव्हांजूं सुठियूं ऐं सुहिणियूं लाइव कॉल्स हूंदियूं ऐं तव्हां सां कचे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बेटा। अरे अम्मा ख़ुशि आहीं चाक चङी भली बस मेरे जीव पिया मां बाबा इन मूंखे त अहिड़ी को नज़र लॻी आहे चाकी ने डॉक्टर बदलंदी थी वञा दवाऊं बि वठां ऐं पोइ हाणे नज़र बस जी दुआ ववा पढ़ा पई त थोरो आराम थो थिए मूंखे अलाए छा आहे माण्हुनि खे अलाए छो मूं सां दुश्मनी रखंदा आहिनि माण्हू कजायो ॾाढो वारी ॻाल्हि अदा त ही जेकी माण्हू आहिनि न तंग करे करे माण्हू खे वाकई कैंसर ॾींदा आहिनि कहिड़ी दुश्मनी हूंदा आहिनि पंहिंजे अॼु मां दुख जी ॻाल्हि पई कयां अॼु इलाही उदास आहियां पंहिंजा ई आहिनि फुरे फुरे पोइ धक था हणनि अम्मा अबा रुॻो इन्हनि खे ॾींदी वञा खाराईंदी वञा अबा मुंहिंजे दुख में कमु न अचनि मां बीमार अकेली आहियां मुंहिंजो मुड़ुसु वीचारो संभालींदो मां जो वेठो आहियां तुंहिंजो पुटु घबराई छो थी टेंशन छा जो आहे तोखे ये निराणू ॻाल्हाइणी कोन्हे थी मूंखे सभु रुॻो पटे पटे खाइण जा आहिनि सभु चलो ॿियो हाल वाल दे भला कीअं पई ज़िंदगी गुज़रे तुंहिंजी हा बस नफ़रत थी वई आहे मां अहिड़ी ॾुखी आहियां मां चवां थी न त मां हिते अचां को पंहिंजो दिलि विंदराए कोई मूंखे छो वठी ॾे हिननि सभिनीनि खे दफ़ा करे छो किथां वठी ॾे शो लाइ सुठी ख़ुशी गुज़ारियां तूं मूंसां ॻाल्हाईंदी
तू मूंसां ॻाल्हाईंदी न राति जो ॻाल्हि त ॿुध न ॻाल्हाईंदी मूंसां इहो ई शो आहे न इहो ई बसि सम्झ शो पियो थिए थोड़ी देर जे लाइ न बाबा बस थोड़ी देर जे लाइ उमिरि एतिरो ई साथ ॾींदी थोड़ी देर जे लाइ त पाण थोड़ी देर जे लाइ सुठी कचेरी कयूं ॻाल्हियूं कयूं ज़िंदगी जी ख़बर न आहे पंहिंजी बस अबा छा कयां मां सम्झ में नथी अचे ओ ॿुधो अथई गानो ओ ॿुधो अथई ए माण्हूअ ॻाल्हि त ॿुध अदी फातिमा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी त ॿुधी कोन रुॻो पंहिंजी ॿुधाई कहिड़ी ॻाल्हि मूंखां विसरी वई ॻाल्हि विसरी अलाए कहिड़ी ॻाल्हि पियो कए हो माण्हू था चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं दोखो मिलियो आहे हथ सां ॾेई मूं दिलड़ी हथ सां ॾेई मूं दिलड़ी ही दर्द पिरायो आहे ॿी ॻाल्हि न आहे सो पंहिंजा दर्द पंहिंजा सूर मूंसां सलींदी कर त जीअं पाण खे वरी अॻियां हली मुश्किलातूं न अचनि आऊं त सॼी राति रोयां सुबुह जो उथां रोयां मंझंदि जो रोयां शाम जो रोयां आऊं वॾो ॾुखायल आहियां मां ॾाढो ॾुखायल आहियां हा बाबा जीअं तो आहे न कई आहे न मूं शादी खां पोइ पंहिंजी ज़िंदगी में महिनत कई हा शादी खां पोइ मूंखे अकेले छॾे ॾिनो असां ॿिन्हिनि खे कंहिं छॾे ॾिनो तोखे नालो ॿुधा मोहबत कई आहे मोहबत जे नाले ते तोखे कंहिं छॾियो चलो चलो अल्लाह ख़ुशि रखे महिरबानी भला महिरबानी को गानो ॿुधाईंदी सम्झ में ई ॻाल्हि न पई अचे अॼु मुंहिंजी भेण मूंसां आहे न विड़ी आहे एॾी कावड़ आहे जो बस ना मूंखे अकेलो छॾे हली वई छाते विड़ी बीमार पई आहे छो विड़ी छाते विड़ी छा चई अहिड़ो छा थियो तव्हां ॿिन्ही भेणुनि जे विच में इहो जो आहे न मूंखे बीमारी में त छॾे हली वेंदी आहे दवा वठण जे लाइ गॾु मिंथू मेणू कई हा हिकिड़ी ॾींहुं हले मेणो ते हलिया मां तोखे दवा ख़र्च त असां पाण था कयूं दवा त मुंहिंजो मुड़ुस थो वठे गॾु रुॻो हथु थी जलिया हिकिड़ी माई हुजे त सही त हथु जले हा ऐं डॉक्टराणी लॻी पई आहे छाजे लाइ मूं पालियो आहे हिनखे मूंखे ॾुख न थींदो हिनजे ॿारनि खे मूं पालियो मूंखे ॾुख न थींदो अॼु चवे पई त आहे न मुंहिंजा ॿार तुंहिंजा नौकर कोन्हनि घुमण फिरण जे लाइ हलिया मूं भत चाढ़ियो आहे मूं ही पचाए आईंदियूं सभिनीनि खे खाराईंदियूं घुमाईंदियूं प्यारे अची थी वञनि बस भेण खे चऊं था ॿुध त सही भला भेण खे चऊं था ख़ैर आहे उनखे बस मुंहिंजे ऑनलाइन इनजी बेइज्जती कंदसि राजा खे ॿुधाईंदसि इहा डॉक्टर जी मां बेइज्जती कर डॉक्टर साहिबा खे चऊं था रिक्वेस्ट कयूं था डॉक्टर साहिबा खे ख़ैर आहे ठीकु आहे हा ॾुख न थींदो ॾुख थींदो भेण जो ई ॾुख थींदो ॿिए कंहिंजो ॾुख थोरी थींदो इहा नंढी आहे हिनखे मूं ॿालियो हथु जले स्कूल में सेंट मैरीज स्कूल में हथु जले एडमिशन जे लाइ वठी एतिरो फ़र्क़ु आहे मूं में ऐं फर्स्ट ईयर में हिनखे नर्सरी में मूं दाख़िल करायो बस ॾिस एतिरो फ़र्क़ु आहे ख़बर आहे बस ख़ैर आहे भेण अची वेंदी वॾी भेण जे अची वेंदी वरी दुआ वठो मां मुड़ुस जा हिते जाइ विकण कराची हल ते किराए ते रहो मूंखे हिते कमु वठी ॾे टीवी ते कराची असल कहाणी असल तोखे टीवीअ ते कमु करिणो आहे असल ॻाल्हि ॿुधाए न मूंखे असल तोखे होस्टिंग करणी आहे टीवीअ ते सही ॻाल्हि आहे बस तूं अच ॾिसूं था वठी ॾे ऐं को दुकान सदर दुकान ते थी मिले ऐं वठी ॾियां तोखे मिलंदी किथे थी मिले या वठी ॾियां तोखे काल डिस्कनेक्ट थी वई अदी फातिमा जी ॾाढो अॼु माना गुस्से में हुई कावड़ में हुई पंहिंजी भेण जे मथां वॾी कावड़ हुयसि हलो ख़ैर आहे अदी भेणूं आहे पाण में ठही वेंदियूं सो अदी जेका नंढी आहे उनखे बि चऊं था भई जेकॾहिं ॿुधी थी त भई त अदीअ जो ख़्यालु रख अदी ॾाढी प्यारी हाणे तूं उमिरो करे आई आहीं माशाल्लाह वरी तूं गुस्सा थी करी कावड़ थी करी वरी माण्हुनि जे लाइ दिलि में ॿियायूं थी रखी बसि माफ़ु करे छॾ सभिनी खे नंढी भेण आहे न माफ़ु करे छॾ अदी फातिमा ईअं न कर सो ख़ैर मैसेज तरफ़ था अची सांवल अली ॿुघियो मूंसां गॾाए लिखे थो सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो थोरे घणे ॾींहं में माण्हू वञनि मरियो तेसी कुर्ब कयो जैसी जहिड़ा आहियूं जहान में सांवल ॿुघियो फ्राम लखू ॿुघियो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरा सुमैर मलिक फ्राम
करमपुर बिजारानी केड़ा हाल सुमेर ठीक है चाक चंगो भलो जी जी अल्लाह जा करम राजा बा ता बुधायो बिल्कुल ठीक है तुझी दुआउन सा बिल्कुल तुझे सामो थोड़ी दाढ़ी बाड़ी वधी वई है न ठहराए महीने हफ्ते अज ॾाढा सोना लगो पिया मूंखे हां हलो मेहरबानी मेहरबानी जो ता जो प्यार आ ता जो कुर्बा आयो जी राजा बा बियो बुधायो जेको पुछो आऊं ट्रियो बुधाण ले तैयार आ ता अञा बे जे पुठिया पिया आयो असां बे जे पुठिया पिया उन ट्रे के छड बस ट्रियो ऐं चौथो जेको पंजो दई ने ये ट्रई पाण में मिलियल दई हां बियो बुधायो राजा बा बस बियो बड़े साथ जे पियो न त पहिरियों ई बे जो भी अफाल पूरो आ हां ईअं ई आहे सही ॻाल्हि आहे ॿियो तूं गानो ॿुधा बसि ज़मानत करा पंहिंजी बि मुंहिंजी अॼु उबतियूं ॻाल्हियूं कंदासीं न त ठीकु आहे मां तव्हांखे हिकिड़ो गानो ॿुधायां थो ॿुधाए मिली पर हिजाबन में दी मिली जो मिली पर हिजाबन में दी मिली जो अजाबन में ताना रहा ही रहा जख्म ही पुराना रहा ही रहा जख्म ही पुराना रहा ही रहा वाह जो बुधायो राजा बस बस अल्लाह हाफ़िज़ थैंक यू वेरी मच सुमेर मूंसां गॾु भई सुमेर लख थोरा मुंहिंजा अवां शो में शामिल थिया सो मोहबतुनि जो पैगाम प्यार जो पैगाम ख़ुशियुनि जो पैगाम राति थिए थी त हिते माण्हू पंहिंजा सूर सलनि था जीअं अदी फातिमा पंहिंजी भेण जा सूर ॿुधाया ईअं तव्हां बि सूर असांखे ॿुधाए सघो था ऐं मां चवंदो आहियां त माफ़ु करे छॾींदा कयो नंढियूं नंढियूं ग़लतियूं नंढियूं नंढियूं जेके कहाणियूं हूंदियूं कचरियूं हूंदियूं उहे ॻाल्हि माफ़ु करे छॾींदा कयो माण्हुनि खे माफ़ु करणु वारो जेको हूंदो आहे न उहो तमामु वॾो हिकिड़ो रुतबो रखंदो आहे त तव्हां बि माफ़ु करे छॾियो सो ख़ैर 021 तव्हांजी कॉल खां पोइ आउं थोरो उदास थी वियो आहियां छा कजे छा कजे छा कजे किथे ढोर सुञा किथे चोर सुञा सो मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं जो अहसासु हिन महफ़िल में आहे शामिल सो काफ़ी दोस्त मूंखे राजा मेमन जे पेज ते मैसेज कनि पिया उन्हनि खे आउं रिक्वेस्ट कंदुमि त मैसेज जेको कयो त उन में तव्हां को न को सुठो सुठो नज़म का न का सुठी सुठी शाइरी लिखी ज़रूरु मोकिलींदा कयो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वालेकुम सलाम दिलवर क्या हाल है जरा जानी सब खैर मुंहिंजा राणा केरु पियो ॻाल्हाए राणा मुनीर अरे राणा मुनीर केड़े हाल हैं तुहाडे बस यार तू बस जान है मैं को 5 साल थी गए मेरा दानिश मेहंदी में राब्ता कोई नहीं मैं कभी कॉल नहीं की थी अगर मैं एक जड़े कॉल ना करे नाम ना हां तो तुझे सवेरे वाला फोन नाम दा राणा तो कित है यार बस राणा मुनीर तो टीवी न सिंगार मैं उससे को रमजान शरीफ को पहले की थे उसके बाद में रमजान शरीफ के शो का वीकेंड फसला था कोई फसे वजह से को इलेक्शन है कोई रमजान शरीफ दे खैर दे एक महीना बस बाके करे सो तसली दा क्या जाने ठीक ही सब खैर तू बुधा खुश बैठे ही चाक चंगा भला किथे है आजकल असारे हां तो विसरे नहीं हो क्या शहर में अकेला थारो वन्या तेरे ना तो हाय हाय मारो वन्या तेरे ना तो वाह वाह कोई एक हा घोल पिलाए नीगी लांग रहा साडे हाथ वाह विसरिया नहीं साडे हाथ खड़ी कर जानी तू किथे है आजकल मैं साडे का बात पंजाब शो देखदा पे ना हां मैं देखता है मैं तो फिर तो रमजान के लिए तकरीबन सारे शो दिखे हां वो केड़ा लगा शो सुठा लगा दमादम माशाल्लाह सब क्लास ये दफा तो बाजो मेरे ख्याल काफी तो देखो बेड़ी चाहिए सिंधी चैनल चोता अला के पे आखे नहीं बुध समझ में ना आई गाल मैं क्या ट्रॉफी जेडी है ना इन दफा ते कोई इनाम ट्रॉफी अच्छा ट्रॉफी मेरी है यार मेहरबानी तो सारी तो आंख चिड़ा में ट्रॉफी मिल गई मेकू क्या जाने ठीक सब खैर आज बुधा भला काफी अरसे का पो आयो आ खबर पे दराना आयो आ सोनो के को धोपते टुरदा देख कराही असा छा पे बावन छोड़ दे वाह तय हर दावत मंजूर की थी असा वक्त दखावर छोड़ दे वाह तू टुरदी तो रकीबा वाली असा वतन से आवन छोड़ दे वाह को आ गई गैर शेख पसंद अच्छा खट्टे बावन वाह वाह सेवा ब्या खैर बदराना खुश हो जो तुसा दुआ करे सो असा को बाबा मैं अगर इथो पंजाब वने ना इंटरचेंज ये मोटरवे सखर को चढ़ती ना पंजाब वास्ते हां हां 120 किलोमीटर देते हमने बुरी शाख कश्मीर वाला इंटरचेंज हां हां पल्ले हाथ से वने
ते कश्मीर है केदी आवे ते पंजाब साथ के बाद असा बेटू बाउंड्री दे ते सिंध की बाउंड्री से पहली तस्वीर पंजाब की सादे के बाद बस ठीक है खास कुकराई बाण मिलो आया ते को वो कहना के कभी तो हमारी सहसा के देखो बड़ी रौनकें हैं फकीरों के डेरे हाय 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 आते सी तो अच्छा हाल था जरूर जरूर बंदे दिलवार जो आते को अल्लाह ने बंदे को मिलावा तेरी तबीयत को रूहानी हिदा देता हाय हाय जरूर मैं जरे कोई नहीं जल्दी तो आवे मैं को सीना इंटरचेंज पे गाड़ी गेन पे आवे था अदा मैं जरे वैसा ने पंजाब इथू रस्ते ते गुजर सा त जरूर आसा हां मैं नौकरी देसा कुर्ब राणा मुनीर असांजो पुराणो भाई कॉलर तमामु पुराणो कॉलर मतलब हाणे जो न माना मुंहिंजे ख्याल सां 13 साल थी विया हिन ॻाल्हि खे 13 खां 14 साल या 14 साल या 15 साल एतिरा त हू मूंखे शो में कॉल कंदो हुयो ऐं तॾहिं हू मुंहिंजे ख्याल सां हैदराबाद में हूंदा हाणे हू सादकाबाद में आहिनि पर सादकाबाद बि हूंदा त हू हैदराबाद ई सादकाबाद अचणु वञणु हूंदो हुयो पर हिन वक़्तु कंटिन्यू हू सादकाबाद में आहिनि सो थैंक यू वेरी मच राना अव्हांजो प्यारु अव्हांजूं मुहबतूं इहे ई मुहबतूं आहिनि जेके हवाउनि जे दोष ते हवाउनि जी ताक़त ते असां सां मिलनि पियूं तव्हांजूं सो थैंक यू वेरी मच सो मुहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास खे प्रोग्राम में रखूं था शामिल ऐं राति जे पहर में दिलि चवंदी आहे त कुझु अहिड़ा माण्हू शामिल रखजनि जेके माण्हू तसली ॾियनि त हा वाक़ई असां तव्हांजा साथी आहियूं तव्हां सां गॾु आहियूं वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अॼु जल्दी अची आहे हा वञा थी वापस न तूं न वञ असां वञूं था बसि कॉल मुश्किल सा लगे थी अध घंटे का तदा ट्राई मारी था कहिड़ा हाल आहिनि दादी ख़ुशि आहीं चाक चङी भली हाँ शुक्र आहे अल्लाह जे चवण में हलूं पिया हलूं सभु पिया हलूं असां वरी कहिड़ो बीठा आहियूं हिकिड़ी जॻह ते बस हलूं पिया सभु हलूं पिया असां को बीह थोरी आहियूं हर को हले पियो पंहिंजे पंहिंजे टाइम ते सभु को हली हलंदो हाँ हर को टाइम तो पूरो करणो है ना खिलणी खिल रुगो खिलंदी रहे बस ना तक कोई माण्हू जी आदत हूंदी आहे सूरनि में बि खिलण जी हा सूरनि में बि खिले माना कहिड़ा अहिड़ा सूर आहिनि जो अॼु अदी फातिमा जा सूर ॿुधई मां असल में उन्ही टाइम मोन कई धरती जो आवाज़ सफ़ा न हो परेशान लॻो पे अदी अॼु विड़ी आहे पंहिंजी परेशानियूं ख़तमु करे पंहिंजी नंढी भेण सां विड़ी आहे अॼु घरां कढे छॾींसि अञा उन सां चिड़ी वई सफ़ा अलाए छा माना ॿारनि तां विड़िया आहिनि इहो को तरीक़ो आहे भेणुनि जो पाण में जहिड़ो करणु बस हिकिड़ी मां नंढी भेण आहियां हमेशह कंप्रोमाइज़ कंदी आहियां सभिनी खां पहिरियों रखंदी आहियां पाण खे पोइ रखंदी आहियां हेॾा मूंखे ॾिस आउं बि कंप्रोमाइज़ कंदो आहियां मां बि न विढ़ंदो आहियां माण्हुनि सां हा घणो गुस्सो ईंदो आहे त ॿ टे हफ़्तो खनि घर छॾे ॾींदी आहियां वरी हिकु अठे ॾींहुं वरी वापसि ईंदी आहियां हा बसि पोइ सही आहे पोइ सही घर हफ़्तो काॾे हली वेंदी आहे पंहिंजे घर वेंदी आहियां न कॉन्टेक्ट कोन रखंदी आहियां हफ़्ते खां पोइ वरी पाण वेंदी आहियां सभु वेलकम कंदा आहिनि उहे हफ़्ते खां वधीक तोखे रखनि कोन इन करे हली अचनि वापसि पंहिंजे घर वारा हफ़्ते खां वधीक रखनि कोन चओ हाणे हल वापसि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ई कोन सम्झायो चवां थी त हफ़्तो खनि कॉन्टेक्ट कोन रखंदी आहियां हा उन खां पोइ वरी 11 ॾींहं पाण हली वेंदी आहे 10 ॾींहं मतिलबु सभु वेलकम बि कंदा आहिनि काॾे हली वई आहे फोन नथी रिसीव करे हा कोई ॻाल्हि विसरी वेंदी अथनि त छा थियो हुयो छो विड़ियासीं छा ते फशरी थी हा न बसि जिते फशरी हूंदी आहे त साइड पकड़ींदी आहियां उते मोहबत जिथे जहिड़ो हूंदो आहे उते प्यार बि हूंदो आहे न इहो प्यार वारो रिश्तो त सिर्फ़ु मुड़ुस सां हलंदो आहे ॾींहं जो जहिड़ो कर बसि सही आहे इहो बि तव्हां मानी खायो था असांखे त मानी घर ई मां 12-1 बजे पहुचा राति जो तॾहिं फिट आहियो असां मानी खाई सफ़ा 2-3 ॾींहं बाबा मां ॾाढो डाइट खे सफ़ा छॾे ॾिनो आहे सफ़ा जेको अचे थो खायां पियो न राजा भाई खाइण न शुरू कर यकीन कर वज़न किराइण ॾाढो मुश्किल आहे वधाइण आसान आहे न मां मूं वटि बटण आहे हिकिड़ो न आउं पंहिंजो पाण खे वीक बि करे सघां थो कमज़ोर बि करे सघां थो ऐं थुल्हो बि करे सघां थो एॾी ख़ुशि में न रहो असां रियली हक़ीक़त आहे माण्हू पंहिंजो पाण सां जेको आहे न सचो थी वञे त हर शइ करे सघे थो हा इहो त जनून जे हथ में अचणो तव्हांखे अॼु चवां थो तव्हां 15 ॾींहं पंहिंजी ज़िंदगीअ मां मानी ऐं चांवर कढे छॾियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तिका खायो ऐं बॉइल चांवर खायो ऐं सलाद खायो 15 ॾींहं तव्हां 10 ॾींहं कोन खाई सघंदो 10 ॾींहंनि में तव्हां चवंदो यार वॾो फ़र्क़ु अची वियो इहा डाइट इहा कहिड़ी डाइट आहे सुबुह जो चांहि पराठा पती खाई राति जो वरी उहो ई वारा पराठो त मां बिल्कुलु आम रूटीन में बि न खाईंदी आहियां चांवर बिरयानी त जुमे जे ॾींहुं थी पचे न हा त जुमे ते माण्हू छॾे न खणी जुमो हिकिड़ो ॿ को थाल भरे थोरी गर्मी आहे 2 टे ॾींहं वाले मुश्किल न वञनि चलो को गानो वानो ॿुधायो भला
गाना त राजा भाई विसरी आहिनि लेकिन जो पोड़ा थी अच्छा पोड़ो जरे थी पोड़ो थींदो आहे त गाना घणा यादि अची वेंदा आहिनि अच्छा हा कहिड़ो ॿुधायां यादि ई नथा अचनि दिल के अरमां आंसुओं में बहे गए हम वफा करके भी तन्हा रह गए ये के अरमां आंसुओं में बह गए खुद को हम क्या खुद को भी हमने मिटाया मगर फासले दो दरमियां रह गए माइंड अप ते अचना दिल के अरमां आंसुओं में छो बह गए चलो जबरदस्त जबरदस्त थैंक यू वेरी मच दिल के अरमां सलमा का किथा याद आए ये तोखे कुछ याद न पिया है ना मुझे तोखे बुधाया भला सही सही हां ठीक है थैंक यू हां कुछ बुधाए छजो एदा पोर बैठा होता केड़ो बुधाया अच्छा बुधाया बहुत सॉन्ग दा जो केड़ो बुधाया ये बुधायो छजो केड़ो बस जो दिल से बुधायो हो जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना अरे जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना अरे उल्लरी 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 अरे मौत तो आनी है आएगी एक दिन जान जानी है जाएगी एक दिन पीछे रह जाएगा ये जमाना यहाँ कल क्या हो किसने जाना अरे जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना ओ अदी सफिया ओ अजी की खबर ना तो सुबह ने की खबर पहुंची राजा भाई सही बस आखिर में अदी सफिया ओ होई के बुधई ना वो आए बता सिग्नल माशाल्लाह कट जन बिया सिग्नल माशाल्लाह कट जन बिया चलो ख्याल रखजो पांजो थैंक यू टाटा बाय बाय अदी सफिया हाणे हलूं था पाण गाने तरफ खूबसूरत ट्रैक प्यारो आवाज प्यारो अंदाज और बेशब जो एंजॉय कंदा सुने जोगी असा प्यार थियो छिनी करार भयो
वेलकम जी, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु अवां जो हिन महफ़िल में आहे शामिल। ऐं राति जे पहर में दिलि चवंदी आहे त कुझु अहिड़ियूं कचहरियूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जंहिंसां दिलि विंदरजी बि वञे ऐं दिलि खे तसली हुजणु खपे त हा कोई आहे जेको असां सां गॾु आहे। सो अवां मूंसां गॾु आहियो, वठूं था लाइव कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। अॼु खणी कॉल न करी आहे त छा थी आहे? यार हाणे बुगम मजाने हना दा 45 दिया मजा वंद को भाग में लगे मौला अली के याद के लगी वे नंबर भाग भला थई अब्दुर्रहमान। असा भी भला आओ न मुझे साईं खाली शाह भी भलो आला और के हयात दे। हां असा बड़े थोड़ा किना आयो है न सही न तो असा के डाडो प्यारा जेड़ो नालो नसीब तुजा एडा भला है, किस्मत एडी भली आ जो थंबे ते चढ़े वनी लाइट वारे ते तब लाइट कोने उन में। माशाअल्लाह आज भला तो कि गर्मी नथी थे, आज कोट हणी आयो। मुजी मर्जी या कोट पाया या सूट पाया या कुछ भी पाया, मुजी मर्जी। तो दाव कदो आए असा जे स्टूडियो कोट वोट हणी आयो। असा जे स्टूडियो में एसी हुंदी आ भाऊ। हां माशाअल्लाह। तो वांगुर जेको पखो बस मां जी भी अल्लाह खैर करे शादी आ बाबर अली तावड़े जी। अपो उता एसी चोराइंदे या पराई दाजे जी? ना उनकी शादी खाए पोइ एकदम उतवारे प्रोग्राम दे तो ये लाइ मिठाई खाइदो, खाली शादी लाइ मिठाई खाइदो, इंशाल्लाह ताला गड खाइदा से। जदे अची त बुधाया ता वञा हैदराबाद कम मुखे। अरे खुदा आके मने अल्लाह न करे बाबा, अम्मा ये ड्रोई दी न कर। हां ठीक है वाला, ठीक है। गानो बुधा को गानो बुधराए क्या तुम्हें पता है ऐ गुलशन, वो क्या तुम्हें पता है ऐ गुलशन, मेरे दिल बराने वाले हैं, कलियां न बिछाना साहों में, हम दिल की दुआएं वाले हैं, क्या तुम्हें पता है मट्टई बनी जी राजा जानू। ओके बस सर बस खैर ख्याल रखिए पांजो, ठीक है? दवा खाई छे टाइम ते हाणे, ठीक है? हलो जी अब्दुर्रहमान चांवर हुयो ऐं इन खां पोइ हाणे दिलि नथी चे त कंहिंसां फ़ोन ते ॻाल्हायां छो त प्रोग्राम ख़तमु था कयूं। हाणे अब्दुर्रहमान चांवर जी कॉल अची वई, बसि ख़तमु थी चुको कमु। तो भाई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अवां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मती तबियत सां त वरी अवां सां थींदी सुभाणे राति जो 9 बजे मुलाक़ात। तेसि ताईं इजाज़त ॾींदा वेंदे वेंदे सुठो सुठो गीत मुंहिंजी पंहिंजी आवाज़ में। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, गुल बिछायो राह में मुश्क अंबर हारियो, थो अचे। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। Pachkum, 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 pachkum. महबूब मुझो से जके सिंगारियो, गुल बिछायो राह में मुश्क अंबर हारियो, तो अचे महबूब मुझो से जके सिंगारियो, तो अचे महबूब मुझो से जके सिंगारियो, गुल बिछायो राह में मुश्क अंबर हारियो, तो अचे महबूब मुझो से जके सिंगारियो, तो अचे महबूब मुझो से जके सिंगारियो। जियां अचे जाने वफा झूम जी महफिल वञे, जियां अचे जाने वफा झूम जी महफिल वञे, झूम जी साज़ नवा छेड़ियो ऐं गीत के झुंगारियो, साज़ नवा छेड़ियो ऐं गीत के झुंगारियो।
मुझो सेज के सिंगारियो महकी पियो माहौल आ चौ तरफ ती रोशनी चौ तरफ रात सजी रक्स कयो ऐं चिराग बारियो रात सजी रक्स कयो ऐं चिराग बारियो गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो सद मुबारक मरहबा सब चो घायल इए सद मुबारक मरहबा सब चो घायल इए सब चो दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंजा ठारियो दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंजा ठारियो गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो 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 लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।